असां सां अॼु गॾु आहिनि सिंध असेंबली जा स्पीकर आगा सिराज खान दुरानी साहब असां सां गॾु आहिनि। हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि ही जेको स्पीकर वारो टेन्योर कीअं गुज़ारियो ऐं पीपल्स पार्टी जी दौर इक़्तिदार जेको रहियो उहो कीअं रहियो। आगा साहब, अॻिलो दौर इक़्तिदार जेको रहियो तव्हां बल्दियात जा मिनिस्टर रहियो ऐं हाणोका पीपल्स पार्टी जा 5 साल जेके हुआ उहो तव्हां स्पीकर सिंध असेंबली रहियो। 3600 ॾिहाड़ा इक़्तिदार जा पीपल्स पार्टी जा पब्लिक खे डिलीवर केतिरा परसेंट? इहो सवाल पब्लिक खां पुछंदो न असीं त पब्लिक तव्हांखे ॿुधाईंदी त हुननि खे छा मिलियो या छा न मिलियो। कुझु कम थींदा आहिनि, कुझु कम न थींदा आहिनि, बट पीपल्स पार्टी इलाही ॾिनो आहे असांजे ख़ासि करे सूबे खे। मथी त ॿी ॻाल्हि ई फेडरल गवर्नमेंट आहे त पोइ सॼे पाकिस्तान में पीपल्स पार्टी जो नालो आहे ऐं जेकी डेवलपमेंट ऐं जेकी चेंजिस शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जे ज़माने में थिया, मोहतरमा जे ज़माने में थिया, उनजी मिसाल त का मिलंदी कोन्हे। भली नवाज़ शरीफ़ चए त मां रोड ठाहिया ऐं फलाणो फलाणो हीअं कयोसीं। असां जेकी सिंध जी ॻाल्हि कयूं था, सिंध में जेके चेंजिस तव्हां जी उन ज़माने में वीडियोज़ ठाहियो हा, बिफोर वी टुक ओवर एंड आफ्टर वी टुक ओवर, तव्हांखे ख़बर पइजी वञे। हिते असांखे जेको वधि में वधि डैमेज कयो पोएं दौर में, दैट वॉज फ्लड्स ऑफ 2010, जंहिंमें राइट बैंक जेको रिवर इंडस जो आहे उहो सॼो डिमोलिश थी वियो। कश्मीर खां वठी तव्हां पाण उन एरिया जा रहवासी आहियो, तव्हांखे ख़बर आहे असांजा वॾा वॾा शहर जेके आहे उहे तबाह थी विया, बर्बाद थी विया, स्कूल ख़तमु थी विया, हॉस्पिटल्स ख़तमु थी वियूं, रोड डिमोलिश थी विया। Now to rebuild all these things, it takes lot of time and money. So उनजे करे पीपल्स पार्टी वटि जेके बि वसाइल हुया उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी इस्तेमालु कया। शॉर्टेस्ट पीरियड ऑफ टाइम में उन एरिया खे अलाइव करण जी कोशिशि बि कईसीं ऐं अलाइव कईसीं। वरी 2010 खां पोइ वरी जेको ॿियो चैप्टर आहे उहो रेंज जो आहे, रेंज जो आयो, वरी उहो वरी लेफ्ट बैंक खां हेठि वियो, हेठी साइड ॾे, साउथ साइड ॾे, जीअं इलाही डैमेज कयो। जेकी डेवलपमेंट जी माण्हू ॻाल्हि कनि था, जेकी कुझु मीडिया में बि असांजे ख़िलाफ़ु हिकिड़ी मुहिम हले थी त साईं हिते हे डेवलपमेंट न थियो, हे रोड जो हाल आहे। नेचुरली हर रोड नथो ठही सघे, इट इज़ नॉट पॉसिबल। प्लस फेडरल गवर्नमेंट जो जेको शेयर आहे उहो असांखे कॾहिं बि हिननि पूरो न ॾिनो आहे। जेको असांजो पूल आहे, जेकी सिंध गवर्नमेंट पैसा ॾिए थी, असांजे सिंध जो जेको शेयर वञे थो, उहो जेको असांखे मिले थो उन खां इलाही वधीक मिलणु खपे, जेको असांखे कॾहिं बि न मिलियो। हमेशह फेडरल गवर्नमेंट हिन वक़्तु असांजी न हुई प्रीवियसली। सो हुननि कोशिशि कई त असांखे ब्लॉक करण जी, त असांजी डेवलपमेंट न करे सघूं। ठीकु आहे साईं। उन खां पोइ वरी लिटिगेशन्स, कोर्ट्स में पिटिशन, असां कोर्ट जे ख़िलाफ़ु कॾहिं बि कोन ॻाल्हायो आहे, न कोर्ट जे डिसीशन जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कई आहे। हमेशह असां एक्सेप्ट कयो आहे, जेका बि कोर्ट डिसीशन खणे थी उनखे असां एक्सेप्ट कयूं था। पर जॾहिं लिटिगेशन्स थींदियूं आहिनि कंहिं बि मामले में, डेवलपमेंट जो मामिलो आहे या ॿी आम माण्हू वञी कोर्ट में दरख़्वास्त विझे त पोइ कमु रुकिजी थो वञे, डेवलपमेंट रुकिजी थी वञे। जॾहिं डेवलपमेंट रुके थी त नेचुरली तकलीफ़ थींदी आहे आवाम खे। सो इहे सभु शयूं इलाही अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके थियूं उन ज़माने। पर हुन फंड्स को सवा सिंध हुकूमत खे फेडरल साइड वारी हिन दौर वारी जेका ताज़ी PMLN जी गवर्नमेंट गुज़री वफ़ाक़ जी, त उन फंड्स को सवा ॿिया बि कहिड़ी अहिड़ियूं रुकावटूं ईंदियूं? मां ॿुधायो न, फंड्स को सवा लिटिगेशन, कोर्ट जूं लिटिगेशन, इन करे जो अथॉरिटी घणी उतां पई अचे। इवन ट्रांसफर पोस्टिंग जेके आहिनि उहे बि कोर्ट्स मां पियूं अचनि त तव्हां हिनखे रखो, हिनखे कढो। ऑफिसर्स जे मथां बि प्रेशर्स जेके हुया उहे डिफरेंट कोर्ट जे थ्रू पिया थियनि। उन खां पोइ वरी जेके उन कोर्ट वारे हुकमनि में वफ़ाक़ जी का मदाख़लत न ॾिसो न, दैट इज़ फेडरल गवर्नमेंट जो त सेपरेट इशू आहे, दैट इज़ मनी मैटर्स। जेको पूल असांजो आहे अकॉर्डिंग टू 1973 कॉन्स्टिट्यूशन, त हिकिड़ो पूल आहे सभिनी सूबनि जो, जंहिंमें हर सूबो कंट्रीब्यूट कंदो आहे। पोइ फेडरल गवर्नमेंट तव्हांखे शेयर ॾींदी आहे, तव्हांजो हिसो ठाहे हुन में तव्हां डेवलपमेंट था करायो या ॿियो कमु था करायो, पोइ त इट इज़ अप टू योर प्लानिंग, अप टू योर बजट, तव्हां बजट में छा था ठाहियो। बाक़ी कोर्ट जूं लिटिगेशन्स आहिनि, जेके लोकल माण्हू जेके असांजा मुखालिफ़ आहिनि, जेके तंग करण जे लाइ, डिलेइंग टैक्टिक करण जे लाइ कोर्ट में पिटिशन्स विझंदा रहिया आहिनि, हर शइ खे डिले कराईंदा रहिया आहिनि। सो इहे सभु शयूं सेपरेट आहिनि।
उन खां पोइ वरी कुझु इदारा अहिड़ा आहिनि जेके इन्वेस्टिगेशन इदारा आहिनि, नैब आहे, तव्हांजो एंटी करप्शन आहे, FI आहे, ॿिया बि अहिड़ा इदारा आहिनि जेके इंटरफेरेंस करे ऐं हर शइ खे लो प्रोफाइल था कनि। हाणे उन में छा थो थिए जो जॾहिं तव्हां ऑफिसर खे जेको तव्हां इम्प्लीमेंट करणु चाहियो था उहो तव्हां फ्री हैंड न ॾींदव त इट इज़ वेरी डिफिकल्ट टू इम्प्लीमेंट दैट वर्क। इहे सभु नंढा नंढा कॉज़िस आहिनि जंहिंजे करे डिफिकल्टीज़ हुयूं, पर उनजे बावजूद बि अरिड़हीं अमेंडमेंट तहत सूबाई अटानमी जेका हुई उन में मदाख़लत कई वई। हा, नेचुरली इट इज़ अंडरस्टूड त तव्हां मदाख़लत कंदव जॾहिं तव्हां असांखे फ्रीडम ई न ॾींदव कमु करण जे लाइ त असां हाउ विल वी डिलीवर, बट स्टिल वी डिलीवर्ड। मां सम्झां थो जेको असां पाकिस्तान पीपल्स पार्टी खां असां वक़्त में बि गवर्नमेंट्स हुयूं न साईं, वन मैन शो जा चीफ मिनिस्टर्स बि हिते आया, उन वटि बि त अथॉरिटी हुई, उन वटि वॾो बैकअप हुयो। सो उन्हनि काॾे कया उहे फंड्स जेके उनखे फंड्स मिलिया डेवलपमेंट जा? उन वक़्तु त फ्लड्स न आया, उन वक़्तु त रेन्स बि कोन थियूं, उन वक़्तु त को नेचुरल कैलेमिटी हुई ई कोन। असां फेस कयोसीं, असांजे नेचुरल कैलेमिटी में 1% बि फेडरल गवर्नमेंट न ॾिनो। आगा साहब ॾिसो, तव्हां जंहिं इलाइक़े में रहो था उते तक़रीबन शोबा बि तव्हांजी नज़र में आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी कहिड़े शोबे खे तव्हां सम्झो था त 100% फॉल करे छॾियो, या कहिड़े शोबे में हाणे कमु करण जी वधीक ज़रूरत हुई? ॾिसो, 100% ते आई डोंट बिलीव 100% ते कोई 100 रिज़ॉल्व पॉसिबल न बेटर अ बेटरमेंट। पोइ वरी छा थींदो आहे जो उन एरिया जा जेके रहवासी आहिनि उनखां व्यूज़ वठंदा आहिनि, तव्हांजा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, असांजी पार्टी आहे, ग्रास रूट ते असांजी पार्टी आहे, असांजी UC लेवल ते पार्टी आहे। तव्हांजी पार्टी आहे, बिल्कुलु ग्रास रूट लेवल ताईं पार्टी आहे, उहा मासिस में उनजा ॾाढा रूट्स आहिनि। पर मुंहिंजे पुछण जो मक़सदु इहो हो त फ़र्ज़ु कयो हिकिड़ो इरिगेशन डिपार्टमेंट आहे, हेल्थ डिपार्टमेंट आहे, एजुकेशन डिपार्टमेंट आहे, पब्लिक लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट आहे, इन्हनि मुख़्तलिफ़ अहिड़ा जेके ॿिया खाता आहिनि उन्हनि में कहिड़े खाते खे वधीक बहितर करे सघी पीपल्स पार्टी? ॾिसो, असांजी कोशिशि ही सभिनी खां इम्पोर्टेंट जेके खाता आहिनि अवामी भलाई जा, उहा आहे हेल्थ डिपार्टमेंट आहे, तव्हांजो एजुकेशन डिपार्टमेंट आहे। हाणे जीअं तव्हां इरिगेशन जी ॻाल्हि कई, इरिगेशन वरी डिफरेंट उनजो फैक्टर आहे। उहो आहे जॾहिं पाणी अचे थो त उते अची थींदी आहे, उते फंड्स मिलंदा आहिनि, डिफरेंट बैंक्स बि उनखे फाइनेंस कंदियूं आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त जेका शइ ऑलरेडी डिमोलिश्ड आहे, जेका शइ ऑलरेडी ख़राबु थी चुकी आहे, उनखे रिवाइव करण जे लाइ तव्हांखे टाइम खपे। ठीकु आहे न, असांखे 10 साल मिलिया, ठीकु आहे, पहिरियां 5 साल त इट वॉज फैंटास्टिक, ज़बरदस्त कमु थिया, माण्हुनि एप्रिशिएट कयो जी इहा एप्रिसिएशन न हुजे हा असांजे माण्हू वोट न कंदा। पहिरियां 5 साल उन माण्हुनि असांखे वोट, माना 13 में उनजे करे वोट मिलियो, डेवलपमेंट कराईसीं न असां, हिते माण्हुनि खे ॾिनोसीं। हिते जेको मोहतरमा शहीद जो जेको विज़न हुयो त ग़रीब अवाम जे घर में वञी चूल्हो ॿारणो आहे, नौजवान जेके ग्रेजुएट वेठा आहिनि उनजे घरनि में चूल्हा ॿारणा आहिनि, सम्झो, त उहे प्लस जेकी डेवलपमेंट वर्क हो उहो असां कयोसीं उन ज़माने में, त माण्हुनि असांखे वोट ॾिना। अचो हाणे लास्ट गवर्नमेंट में, उन में मां तव्हांखे ॿुधायो लिटिगेशन ऐं जेके जेके माहौल क्रिएट कया विया, उनजे करे डिफिकल्टीज़ ज़रूरु थियूं। उन जे बावजूदि असां मैक्सिमम कोशिशि कई आहे, जेको मीडिया ते ॾेखारियो वञे थो असली हैसियत सां नथो ॾेखारियो वञे, न उते जिते गंद कचिरो आहे उहा शइ ॾेखारी वञे थी, जिते साफ़ु सुथिरो आहे, जिते सम्झो था हाणे हिते कमु थियो आहे, उहो नथो ॾेखारियो वञे। त ॻाल्हि इहा आहे त इट इज़ नॉट फेयर। ॿियो वरी तव्हां वटि अची वई आहे सोशल मीडिया, ठीकु आहे जी, हर माण्हू वटि हिकिड़ी नंढड़ी फ़ोन आहे, पोइ कंहिंखे ठीकु करिणो ॾेखारिणो आहे त ठीकु करे ॾेखारनि था, कंहिंखे ग़लति ॾेखारिणो आहे त हुनखे ग़लति था ॾेखारनि। मीडिया जेकी चइजे, जंहिंजो न को एडिटर आहे, न को हुनजो मालिक आहे, न हुन को पुछण वारो आहे, कंहिंखे बि तव्हां बेइज़ती कंदे देरि कोन था कयो, नॉट रियलाइज़िंग जो न आफ्टर इफेक्ट छा था थी सघनि। हिकिड़े माण्हू खे तव्हां पर्सनली अटैक जॾहिं कंदव, उनजी बेइज़ती कंदव, जॾहिं उन पीक ते ईंदो, उहो बि त डिसीशन खणंदो न, सुभाणे को ग़लति डिसीशन खणी विझे, त इहे सभु शयूं काउंट थींदियूं आहिनि तव्हांजे पंहिंजे रोल ते, त तव्हां कहिड़ो रोल प्ले कयो था। तव्हां जेको सिस्टम ठाहियो आहे उन सिस्टम में तव्हां डिपेंड था कयो सोशल मीडिया ते, माना सोशल मीडिया खे जीअं तव्हां घणो बूस्ट ॾींदो पोइ तव्हांजा TV चैनल्स त रहिजी वेंदा। अगरि सभु तव्हां पंहिंजे इन दौर इक़्तिदार में
केतिरनि माण्हुनि खे रोज़गार ॾिनो, कहिड़े कहिड़े शोबनि ते तव्हां फोकस कयो, पंहिंजे इलाइक़े में केतिरो कुझु कयो? साईं ॾिसो, जेको बि असांखे मिलियो पंहिंजे पार्टी जे तरफ़ां उहो असां पब्लिकली सभिनी एरियाज़ खे इक्वली डिस्ट्रीब्यूट कयोसीं। उन ज़माने में इंटरव्यूज़ थींदा डिफरेंट डिपार्टमेंट्स जा, उन में जॉब्स ईंदा, पोइ उहे असांजा जेके नौजवान छोकिरा हुया जेके पढ़ियल लिखियल हुया जेके इंटरव्यूज़ ॾेई आया ऐं इंटरव्यू क्लियर कयूं, असां कोशिशि कईसीं त उनखे जॉब मिलणु खपे मेरिट ते। उहे जॉब्स उनखे हज़ारनि में असां ॼारायूंसीं, बल्कि सॼी सिंध में त मां सम्झां थो पहिरें गवर्नमेंट में द चीफ मिनिस्टर साहब बजट में डिक्लेयर कयो अबाउट 60,000 जॉब्स। 60,000 नौकरी एवरी ईयर, हर साल 60,000? 50 खां 60,000 नौकरी जेकी आहे चीफ मिनिस्टर साहब पहिरीं गवर्नमेंट में अनाउंसमेंट कई त असां बजट खां पोइ हे असां नौकरियूं ॾींदासीं। ऐं नौकरियूं थियूं, नौकरियूं माण्हुनि खे मिलियूं, मेरिट ते इलाही मिलियूं। ॾिसो न, हर शइ में ॿई पासा हूंदा आहिनि, मेरिट बि हूंदो आहे, किथे गंद कचिरो बि हूंदो आहे, किथे माण्हू पैसा ॾेई बि अॻिते ईंदा आहिनि। ॻाल्हि जेकी आहे उहा वेरी फ्रैंकली थो ॿुधायां मां, माण्हू लिकाइबो न आहे। उहे वरी हेठि लेवल ते जेके ऑफिसर्स हूंदा आहिनि ब्यूरोक्रेसी में, जेकी पंहिंजूं गेम्स कंदा आहिनि, ब्लेम लॻंदो आहे पोइ गवर्नमेंट जे मथां, ब्लेम लॻंदो आहे मेंबरनि जे मथां, ब्लेम लॻंदो आहे पार्टी जे उहिदेदारनि जे मथां। बेसिकली इट इज़ द अदर वे अराउंड।